जे ॿोॾ ऐं बरसाति मुतासिर लाइ सऊदी अरब ऐं अमरीका पारां मोकिलियल इमदादी सामान कराची एयरपोर्ट ते पहुची वियो आहे। सिंध जे लाइफ स्टॉक ऐं फिशरीज़ खाते जे सूबाई वज़ीर अब्दुल बारी बिताफ़ी कराची एयरपोर्ट ते सऊदी अरब खां इमदादी सामान वसूल कयो। उन मौक़े ते सऊदी अरब जो सफ़ीर नवाब साद अल मालिकी, कौंसल जनरल बदर फहद, पाक फ़ौज ऑफिसर ऐं ॿियो अमलो पिणु मौजूदु हो। सूबाई वज़ीर अब्दुल बारी बिताफ़ी सऊदी अरब ऐं अमरीका जी हुकूमतुनि ऐं अवाम जो शुक्रियो अदा कयो। ज़िक्र कंदासीं जाती वेझो तेज़ रफ़्तार मज़दा वाह में कल्टी थियण जे नतीजे में 2 ॼणा फौत ऐं 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया। तेज़ रफ़्तार ड्राइवर खां कंट्रोल मां निकिरण सबबि पिञारी वाह में कल्टी थी पई। हादसे में सईदपुर वासी पोरत ज़हीर ऐं सलीम मला थॾे ते फौत थी विया, जिरत 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इतला ते पुलिस रेस्क्यू अमलो पहुची फौतनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत में कराची अस्पताल मुंतक़िल कयो। करोंडी वेझो तेज़ रफ़्तार कोच जो टक्कर लॻण सबबि नौजवान फौत थी वियो। मेहरान नेशनल हाईवे वेझो मोहम्मद शाह स्टॉप वटि कोच जे टक्कर में ॻोठ आंदल ख़ास केली वासी नौजवान आबिद ख़ास केली थॾे ते ई फौत थी वियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नौजवान जो लाश खणाए ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। नाज़रीन ज़िक्र कंदासीं खैबर में बुखनि ऐं बीमारी बिघे सांगड़ वासी ॿोॾ मुतासिर पीरसन फौत थी वियो। खैबर में समूह CN पंप साम्हूं वेठल सांगड़ ज़िले जो ॿोॾ मुतासिर 65 वरियनि जो बारथूमल वल्द बेखू मेघवाड़ बुख बीमारी ऐं गर्मी जी सट न सहंदे फौत थी वियो। फौती जे वारसनि एहतजाज कंदे चयो त ॻोठ हाजी परचू झींझू मां 25 ॾींहं अॻु बरसाति सबबि पंहिंजा ॿार बचा वठी लॾ पलाण करे खैबर में पनाह वरिती। बरसाति सबबि संदन घर ॾेई पट पइजी विया। हिते संदन कंहिं बि सार न लधी। उन्हनि चयो त हिते मच्छरनि जो आज़ार आहे, पीअण जे साफ़ पाणी जी सहूलियत मौजूदु न आहे, जंहिं सबबि संदन ॿारड़ा मलेरिया, गैस्ट्रो ऐं ॿियनि वबाई बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। ॿोॾ मुतासिर मटियारी जे DCO ऐं DHO खां मुतालबो कयो त खेनि राशन समेत इमदादी सामान फराहम कयो, तिबी कैंप क़ाइम करे बीमार मुतासिरनि जो इलाज कयो वञे। नाज़रीन नौशे फिरोज़ वेझो क़त्ल थी वियल 2 ॼणनि जो केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ मक़तूल जे वारसनि पारां एहतजाज कयो आहे। अबड़ा वारे इलाइक़े में क़त्ल कयल 2 ॼणनि जो केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ मक़तूलनि जे वारसनि पारां रोड ब्लॉक करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया खे ॿुधायो त पुलिस ज़ाहिद ऐं राहिब मेमून जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे, न वरी केस दाख़िल कयो पियो वञे। मुज़ाहिरीन चितावरी ॾेई चयो त जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं केस दाख़िल थियण ताईं एहतजाज जारी रहंदो। नाज़रीन दाद लॻारे में भील बिरादरी पारां संदन मज़हब बाबति अर्जुन दास मेघवाड़ पारां पंहिंजे किताब में घटि वधि लिखण वारे अमल ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। भील बिरादरी जे अॻवान भगवान दास, ढोलूराम, कंवरराम ऐं ॿियनि अर्जुन दास मेघवाड़ पारां किताब में घटि वधि लिखण ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो आहे। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अर्जुन दास मेघवाड़ पंहिंजी किताब में हुननि जे मज़हब ऐं रीतियुनि रस्मुनि जूं हथ ठोकियूं ॻाल्हियूं लिखी हज़ारे भील बिरादरियुनि जी दिल आज़ारी कई आहे। मुज़ाहिरीन आला अख़्तरीन खां मुतालबो कंदे चयो त अर्जुन दास ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे भील बिरादरी सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। ज़िक्र कंदासीं पीपल्स पार्टी अॻवान काका किशन चंद आडवाणी चयो आहे त इंसान ज़ात जी ख़िदमत इबादत करे पियो। सनातन सोशल फोरम जे प्लेटफॉर्म तां बि मारूड़नि जी सहायता करण जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। कड़ियो गवर में PP अॻवान काका किशन चंद आडवाणी तरफ़ां सनातन सोशल फोरम जे सहकार सां 1 ॾींहुं लाइ मुफ़्त तिबी कैंप क़ाइमु कई हुई। मुफ़्त तिबी कैंप में कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बीमारियुनि जे माहिर डॉक्टर्स 1500 मरीज़नि जी तपास करे खेनि मुफ़्त दवाऊं फराहम कयूं। मुफ़्त तिबी कैंप दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे पीपल्स पार्टी जे अॻवान काका किशन चंद आडवाणी चयो त हू बिना कंहिं फ़र्क़ जे ख़िदमत करे थो। इंसान ज़ात जी ख़िदमत करणु इबादत आहे जेका जारी रखी वेंदी। हुन चयो त मुफ़्त तिबी कैंप लॻाइण जो मक़सदु ग़रीब ऐं बेपहुच मारूड़नि खे सिहत जूं बहितर सहूलियतूं फराहम करणु आहे। PP अॻवान काका किशन चंद आडवाणी तरफ़ां लॻायल मुफ़्त तिबी कैंप में इलाइक़े जे सियासी समाजी शख़्सियतुनि मोहम्मद असलम राहू, जूनियर फाज़िल राहू, अली अकबर निज़ामाणी, दौलत राम आसमाणी ऐं ॿियनि शिरकत कई। ज़िक्र कंदासीं गोलाची में सॼो ॾींहुं सख़्त गर्मी खां पोइ हवा सां गॾु ककर वसी पिया। गर्मी जो ज़ोर टुटी पियो ऐं मौसम ख़ुशगवार थी वई। तेज़ हवा सां गॾु बरसाति पवण सबबि गर्मी जो ज़ोर टुटी वियो, पर रोडनि रस्तनि ते वेठल
बोर्ड मुतासिर सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। बरसात पवण सबबि रोडनि जे किनारे ते वेठल बोर्ड मुतासिर ॿिठे अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। नाज़िम बदीन जी अदालत मदरसे जी शागिर्दियाणी सां जिंसी ज़्यादती बाद क़त्ल करण जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी, जॾहिं ॿिनि ॼणनि खे बाइज़त बरी करे छॾियो। सेकंड सेशन जज जी अदालत मदरसे जी शागिर्दियाणी सां जिंसी ज़्यादती बाद क़त्ल जो ॾोह साबित थियण ते कारी मुर्तज़ा शर खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत नींगरे जे क़त्ल केस में ॾोह साबित न थियण ते टिनि ॼणनि वसीम आरई, बिलावल आरई ऐं आदिल आरई खे बाइज़त बरी करे छॾियो। यादि रहे त 8 साल अॻु जवाबदार ॻोठ ख़ुशी मोहम्मद आरई में दीनी मदरसे में तालीम पढ़ाईंदड़ मासूम नीगरी सां जिंसी ॾाढे बाद केस क़त्ल करे छॾियो हो। मटियारी जे डिप्टी कमिश्नर उॾेरोलाल जी बरसात मुतासिरनि लाइ समाजी तंज़ीम हवाले करे छॾियो। उॾेरोलाल जी गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल ऐं गवर्नमेंट गर्ल्स स्कूल कैंपस में बरसात मुतासिर तरसियल आहिनि। डिप्टी कमिश्नर मटियारी तरफ़ां समाजी तंज़ीम खे 27 ख़ानदाननि लाइ ख़ैमा, राशन जा थेला ऐं मच्छरदानियूं बि फ़राहम कयूं वयूं। समाजी तंज़ीम मूजिबि इमदादी सामान मुख़्तियारकार मटियारी ऐं संदनि टीम जी निगरानी में बरसात मुतासिरनि में विरायो वियो आहे। ज़िक्र कंदासीं एसएसपी घोटकी जो चवण घोटकी ज़िले के बुनियादी तौर ते ॿ वॾा चैलेंजिस आहिनि। ज़िले खे पंजाब जो बॉर्डर हुजण ऐं ॿियो दरियाई पट्टी हुजण सबबि ॾोहारियुनि खे सहूलियतूं हासिल आहिनि। एसएसपी घोटकी तनवीर तुनियो रेती थाणे जो दौरो करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त घोटकी ज़िले जी पुलिस पंजाब जी हद में वञी एक्शन नथी खणी सघे। हुन चयो 2010 में जॾहिं सिंध पुलिस वटि एपीसी आयूं त धाड़ियलनि पाण वटि जदीद हथियार इस्तेमाल में आंदा। हुन वधीक चयो ज़िले में काफ़ी हद ताईं अमन अमान ते कंट्रोल कयो वियो आहे। पुलिस बहितर कमु करे रही आहे। एसएसपी चयो त ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जूं तयारियूं मुकमल आहिनि। ॿोॾ सबबि फ़िलहाल पाणी अंदरि वञी नथा सघूं। इनशाअल्लाह घोटकी में मुकमल अमन अमान बहाल करायो वेंदो। नाज़िम मिठी जी अदालत में बार काउंसिल जे वकीलनि पारां ॿोॾ ऐं बरसात मुतासिरनि जी वाहर न करण ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे। दाख़िल दरख़्वास्त ते अदालत डिप्टी कमिश्नर समेत लाॻापियल अमलदारनि खां 3 ॾींहनि में रिपोर्ट तलब करे वरिती आहे। थरपारकर बार काउंसिल जे वकील आशिक अली बजीर ऐं हेमराज भील पारां ॿोॾ ऐं बरसात मुतासिरनि जी वाहर न करण ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई वई। दरख़्वास्त गुज़ारनि मौक़िफ़ अख़्तियार कंदे चयो थरपारकर जे भिटुनि ते वेठल ॿोॾ मुतासिरनि ऐं ॻोठनि में रहंदड़ बरसात मुतासिरनि जी ज़िले इंतिज़ामिया पारां का बि मदद नथी कई वञे। दरख़्वास्त गुज़ारनि चयो त बरसाती ॿोॾ मुतासिरनि खे राशन, टेंट ऐं मच्छरदानियूं न पियूं ॾिनियूं वञनि। नाज़िर नवाबशाह तालके थाणे जी हद मां नौजवान जो लाश हथायो आहे। नौजवान आबिद अली जो लाश हथ कयो वियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश ज़रूरी कार्रवाई बाद पीएम अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवण त आबिद अली अब्बासी कराची जो रहवासी हो जंहिंजो लाश हथ कयो वियो आहे। फौती जे पुट जो चवण आहे त काल आबिद अली अब्बासी कराची खां निकितो जंहिंजो लाश नवाबशाह मां हथ कयो वियो। नाज़िम मिठी में ॿोॾ ऐं बरसात मुतासिरनि जी सहायता न थियण, इमदाद तोड़े मच्छरदानियूं न मिलण ख़िलाफ़ बार काउंसिल थरपारकर जे 2 वकीलनि पारां डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मिठी जी अदालत में केस दाख़िल कयो वियो आहे। अदालत 3 ॾींहनि में डिप्टी कमिश्नर समेत लाॻापियल अमलदारनि खां रिपोर्ट तलब करे वरिती। थरपारकर बार काउंसिल जे वकील आशिक अली बजीर ऐं हेमराज बिल दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे। थर जी भिटुनि ते आबाद ॿोॾ मुतासिर ऐं ॻोठनि में रहंदड़ मुतासिरनि जी ज़िले इंतिज़ामिया पारां का बि मदद न पई कई वञे। नाज़िर रेड़की वेझो मलेरिया विघे ॻोठाणो फौत थी वियो। ॻोठ कोड़ो समेजो में 42 वर्षनि जो गुलाम नबी समेजो मलेरिया विघे फौत थी वियो। फौती जे पुटु गुलाम समेजे चयो त कुझु ॾींहं खां वठी संदसि वालिद खे मलेरिया ऐं तेज़ बुखार हो। एम्बुलेंस न मिलण करे पीउ खे रक्षा में खणाए अस्पताल आंदो जिते गुलाम नबी फौत थी वियो। संदसि चवणो त संदसि इलाइक़े में मच्छरमार स्प्रे नथो करायो वञे। ॻोठ में मच्छरमार स्प्रे ऐं मुफ़्त ॿी कैंप क़ाइमु करे मलेरिया खां बचायो वञे।
नाज़ी गडावे जो फैक्ट्री में कम करण दौरान बिजली जो करंट लगण सबब पोरित फौत थी वियो। कराची जिले के लांडी एक्सपोर्ट प्रोसेसिंग जोन में कायम फैक्ट्री अंदर करंट लगण सबब 52 वरन जो मुलाजिम बाकिर वल्द गुलाम फरीद फौत थी वियो। फौती मुलाजिम जो लाश जिना अस्पताल में जरूरी कार्रवाई बाद वारसन हवाले कियो वियो।